हारी तहरीक हिकु जाइज़ो इब्न हयात पंवार। आऊं हिन मुलाक़ात में हारी कमेटी मुतलिक़ सभिनी साथियुनि ऐं हारी कारकुननि जी ख़िदमत में पंहिंजो ज़ाती नुक़्ते नज़र पेश करणु घुरां थो। दरअसल मुंहिंजी मुराद ही आहे त पंहिंजे शऊर ऐं अंदाज़े आहिर माज़ी जे तजुर्बनि कामयाबियुनि ऐं नाकामियुनि ते सरसरी निगाह विझिजे ऐं ॾिसिजे त अॼु ताईं जी जिदोजहद मां कहिड़ो नतीजो निकितो आहे। मुमकिन आहे त मुंहिंजे हिन नाक़िस तजिज़े जे जवाब में को ॿियो वधीक सम्झदार साथी सही रोशनी विझे जेका तहरीक जे कारकुननि ऐं हमदर्दनि लाइ वधीक काराइती ऐं सूदमंद साबित थिए। मुंहिंजी निगाह में हिन तहरीक जो बुनियादु अहिड़े दौर में विधो वियो जंहिं वक़्तु अंग्रेज़ साम्राज्यनि सां वतनी आज़ादी जी जिदोजहद हली रही हुई। हिंदुस्तान जो मथियों तबिक़ो जागीरदार ऐं सरमाएदार अंग्रेज़नि खे हकाले कढण लाइ मुल्क जे किरोड़ा अवाम खे बिना कंहिं तबिक़ाती ऐं क़ौमी मतभेद जे पाण सां हमनवा बनाइण लाइ कुझु समाजी सुधारा ऐं हक़ ॾियणु चाहिया थे। जीअं अॼु बि मज़हबी ऐं सरमाएदाराणियूं सियासी जमायतूं अवाम जी हमदर्दी ऐं भलाई जूं वॾे वात दावा कंदियूं थियूं रहनि। हिननि अवाम खे इहो तसवुरु कराइण थे घुरियो त मौजूदा समाजी सिरिश्तो जेको सदियुनि खां अवाम जे रत ऐं पोरे जी फुरलुट ते क़ाइमु थियल आहे सो कुदरत जी ख़्वाहिशुनि पटांदड़ बिल्कुलु इंसाफ़ जे बुनियाद ते ठहियल बीठल ऐं अटल आहे ऐं उनखे दुनिया जी का बि ताक़त बदिलाए ऐं ख़तमु नथी करे सघे। अलबत् दौलतमंद तबिके यानी जागीरदारनि सरमाएदारनि ऐं ज़मींदारनि ते इहो ई खुदाई फ़र्ज़ु आहे त हू पोरियतनि ऐं ग़रीबनि सां हारियुनि ऐं मज़दूरनि सां क्यास ऐं हमदर्दी वारी रविश अख़्तियार कनि ऐं खेनि एतिरो उजूरो ज़रूरु ॾियनि जीअं हू जीअरा रहनि ऐं सदन कारोबार ऐं धंधा हलाए सघनि। इन तहरीक पोरे तबिके खे संदसि समाजी हैसियत दाइमी ऐं बरहक तस्लीम कराईंदे पंहिंजो सियासी मक़सदु अंग्रेज़नि खां हुकूमत जूं वाॻूं वठण ऐं संदन जानशीन बणिजणु हासिलु करणु चाहियो थे। अंग्रेज़नि ख़िलाफ़ जिदोजहद खां पोइ जॾहिं मुल्की विरहाङो थियो तॾहिं अॻूणा सियासी कारकुन वरी बि पाण खे अवाम सां वाबस्ता रखंदा आया। हिननि आलमी शऊर नयुनि तहरीकुनि जे तजुर्बनि ते सोचणु सिखण ऐं अमल करण बजाए ज़मीन जुंबद न जुंबद गुल मोहम्मद जी मस्दाक अॻूणे तरीक़ेकार ते ॻंढ ॿधी चाकी जे ॾांद वांगुरु अखियुनि ते चढ़ियल अखियाणनि सां साॻियनि ई पिड़नि ते साॻियूं घुमरियूं ॾियणु शुरू कयूं। अहिड़नि साथियुनि अॻियां जॾहिं बि कंहिं नए शऊर ऐं नवनि तजुर्बनि जी ॻाल्हि ॿोल्हि थी थिए जिन सां संदन गुल मोहम्मद वारे ज़हन ठहकाओ न थे कयो त हू हिकदमि पंहिंजी ख़ुलूस ऐं अनाव ते हमिलो ॼाणे साथ ॾियण बजाए मुख़ालिफ़ थी उभरी थे आया। हिननि खे इहा हक़ीक़त ज़हन में ई कान थे अहिड़ी त अवाम जे हॾ ॾोखी ख़ादिमनि जी अना जीत का बि गुंजाइश ऐं का बि अहमियत न हूंदी आहे। हिते त मज़लूमनि लाइ हक़ वठण जे बुनियाद ते फ़क़ति अवामी मसइलनि जो ई एहतराम कयो वेंदो आहे। जेकॾहिं कंहिं अवामी कारकुन खे अवामी हमदर्दी खां वधीक पंहिंजी अना ई पंहिंजी ज़ात अज़ीज़ आहे त अहिड़ो साथी इनफ़रादी तौरु भले केॾी बि इज़त ऐं एहतराम जो लाइक़ु हुजे अवाम जो ख़िदमतगार नथो थी सघे, छाकाणि त हिकु अवामी ख़ादिम खे पंहिंजो सभु कुझु विसारे घर में सांढे रखी उनखां पोइ ई मैदान में अचिणो आहे। हाणे अचो त ॾिसूं त असांजा उहे साथी ऐं रफ़ीक जिन पाण खे इनक़लाबी शऊर जो दावेदार ऐं आलमी निगाह रखंदड़ तसवुरु थे कयो तिन पंहिंजे तरीक़ेकार में केतिरी हद ताईं अमल कयो। जेसी ताईं मुंहिंजे नाक़िस अंदाज़े जो सवाल आहे त हारी पार्टी जा अक्सर कारकुन ऐं साथी पंहिंजे अमल जो दाइरो जज़्बाती ऐं जोशीलनि तक़रीरुनि ऐं जलसनि जुलूसनि ताईं तसवुरु पे कयो आहे। हिननि ईअं सोचियो त फुरलुट कंदड़ ताक़तुनि ख़िलाफ़ तक़रीरुनि करण सां हारियुनि जे दिलनि मां ख़ौफ़ ऐं मायूसी ख़तमु थी वेंदी ऐं हू इनक़लाब आणण लाइ तयारु थी वेंदा ऐं अॻूणो फुरलुट वारो सिरिश्तो ॾिसंदे ॾिसंदे अखि छिंभ में नास थी वेंदो। हीउ हो असांजी सही सियासी सोच रखंदड़ साथियुनि मां अक्सरियत जो रवैयो ऐं अमल जिन इंसानी समाज जी ओसर ऐं तब्दीली जे बुनियादी सबबनि ते संजीदगी सां सोचण जी ज़रूरत ई महसूस कान कई। हिननि अवाम जे मामूली खां मामूली मसइलनि खे समुझण ऐं खेनि उन्हनि ते मुतहद करण बजाए मुल्की सियासत जे मैदान ते गहलणु शुरू कयो। अहिड़ियूं कोशिशूं न की त अवामी ज़िंदगी जा मसइला हुयूं ऐं न की उन्हनि मां को खड़ तेल ई निकितो।
साॻे ई वक़्तु हिन हक़ीक़त ॾांहुं पुण तवजो ॾियणु ज़रूरी कीअं ॼातो त हर नओं इनक़लाब पंहिंजे समाजी सिरिश्ते मां ई उसरंदो निसरंदो ऐं जनम वठंदो आहे। यानी जंहिं समाजी सिरिश्ते खे ड्राहिणु ज़रूरी ॼातो वेंदो आहे, ॾिसबो आहे त उन जा अॻूणा समाजी मुसबत क़दर पंहिंजो असर ऐं अफ़ादियत केतिरी हद ताईं विञाए चुका आहिनि। उन्हनि जो वजूद मुआशिरे जी आम ज़रूरतुनि जी हमआहंगी करे सघनि था, या उहे फ़क़ति महदूद तबिके ताईं पंहिंजो असर ऐं अफ़ादियत रखनि था, या अॻूणनि मुसबत क़दरनि मां कहिड़ा ख़तमु थी चुका आहिनि ऐं अञा कहिड़ा पाण में वधीक 4 ॾींहं ज़िंदा रहण जी सघ रखनि था। हाणे ॾिसणो आहे त मुदे ख़ारिज क़दरनि खे जेके अवामी ज़हन में फ़क़ति रिवायती हैसियत सां महफ़ूज़ हूंदा आहिनि ऐं जिन खे हू सवाइ कंहिं सोच वीचार जे अक़ीदे तौरु सांढींदा ऐं अज़ीज़ सम्झंदा आहिनि, तिन जी लफ़्ज़ी अहमियत खे संदन ज़हननि मां ख़ारिज करणु, शऊर वधाइणु ऐं सही राह मुतयन करण लाइ कहिड़ा ज़रिया कमु आंदा वञनि। साॻे ई वक़्तु हीउ नुक़्तो बि ज़हन में रखिणो आहे त उहे ज़रिया या तरीक़ा अहिड़ा न हुजनि जेके अण ठहकंदड़ ऐं कशिश करण बजाए उटलो पराहो करे छॾीनि। यानी ईअं न थिए त हिक ई लठ ऐं हिक ई रफ़्तार सां सभिनी खे गॾिजी हकलण जी कोशिश कई वञे, जंहिंमां मुर्गो वधण त वधण जे माॻ उटलो उलझी मुंझी ऐं बीह रहिजे। मतिलबु त इनक़लाबी जिदोजहद लाइ सोचे सम्झी अहिड़ी रोशन राह पैदा करणी आहे जा अवाम लाइ एतमाद ऐं यकीन जो सबबु बणिजे ऐं खेनि ख़ुदि ब ख़ुदि अॻिते वधण ॾांहुं कशिश करे। असांजे अवामी साथियुनि जी अक्सरियत इंतिहा पसंद जज़्बाती हुअण सबबा समाजी अमल में इनक़लाब जो मर्कज़ पंहिंजी ज़ात सां ई वाबस्ता ॼातो। हिननि तहरीक खे पंहिंजो पाण अमल में अचण ऐं जिदोजहद दौरान हर नतीजे सां रोशनास थियण लाइ कॾहिं बि का शऊरी कोशिश कान कई। इन ई करे जॾहिं बि कंहिं जिदोजहद में अमल जो मौक़ियो साम्हूं आयो त मज़लूम तबिके पंहिंजी कामयाबी जो बुनियादु पंहिंजे ज़ाती जिदोजहद ऐं ज़ाती अमल बजाए फ़र्द वाहिद यानी लीडर जे अमल ऐं ज़ात सां वाबस्ता ॼातो। हासिल मतिलबु त तहरीक जे कारकुननि हिकु शब ख़ैज़ ज़ाहिद वांगुरु पंहिंजे ज़ुहद ऐं तक़वा जो आम मोमिननि ते असरु विझी खेनि शऊरी लाशऊरी तौरु पंहिंजी अक़ीदतमंदी जे हल्के में आणे छॾियो ऐं हाणे हर मोमिन ते इहो ई फ़र्ज़ु रहियो त हू पंहिंजो पाण सोचण बजाए अखियूं ॿूटे मुर्शिद जे हर अदना इशारे जी पैरवी कंदे हमद ऐं सना जा क़सीदा ॻाईंदे ॿियनि खे बि पाण जीअं भर्ती करण जूं कोशिशूं कंदो रहे। मथियों तरीक़ेकार ऐं अमल जागीरदारी दौर जो निपायल तातियल ऐं सांढियल आहे, जंहिं हमेशह इहो ज़हरीलो ॿिज पए छटियो आहे त समाजी ज़ुल्मनि ऐं बुराइनि खे नास करण लाइ ख़ुदा जे कंहिं सालिह ऐं नेक बाने पैदा थियण खां सवाइ ॿियो को बि चारो कोन्हे। मुंहिंजी नज़र में पोरियो तबिको अक्सर करे लाशौरी तौरु इन वबा जो शिकार बणिजी वियो ऐं हुन पंहिंजे मजमूई अमल ते एतमाद बजाए लीडर खे ई पंहिंजनि मुसीबतुनि जी निजात जो वाहिद कारण ॼातो। हलंदड़ नोट साल 1968 जे सच डाइजेस्ट जे 3 पर्चे लाइ ॾिनल पर शाया न कयो वियो।